सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन तरफां हर साल वांगुरु हिन साल भी तालुका अस्पताल घोटकी में मुफ़्त अखियुनि जे इलाज ऐं ऑपरेशन जी कैंप लगाई वई आहे। इन वक़्तु असां ऑपरेशन थिएटर में मौजूद आहियूं। डॉक्टर साहब असां मौजूद आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदा। तमामु कैंप सुठी रही साईं। हिन दफ़े असां 70 कल्ह ऑपरेशन कयासीं। 70 अॼु खां अॼु बि ऑपरेशन थी वेंदा, टोटल 140 ऑपरेशन थी वेंदा तव्हांजा साईं। मोस्टली जेका डिज़ीज़ आहे हिते मोती पाणी जी आहे। कारो पाणी बि आहे पर उहो तमामु घटि थींदो आहे। ॿियूं बीमारियूं बि घणियूं आहिनि पर मोती पाणी जेका आहे न डोमिनेंट आहे हिते। मतिलबु उन्हनि जा ऑपरेशन जे लाइ असां हीउ कैंप लॻाए रहिया आहियूं। इहा हर साल हिते लॻंदी आहे। कम अज़ कम मां सम्झा थो 17-18 सालनि खां हिते कैंप मुसलसिल हर साल हूंदी आहे, लॻंदी आहे हिते। तमामु सुठो थियो। असांजी ओपीडी तक़रीबन कल्ह 450 जे लॻभॻि ई, अॼु बि 350 जो लॻभॻि ओपीडी आहे। कल्ह बि 70 ऑपरेशन थिया, अॼु बि 70-80 जे लॻभॻि ऑपरेशन थींदो ऐं माण्हू खे सुठो डॉक्टर सां रिलीफ मिले थो पियो। ऐं इहो असां ऑन कंदा आहियूं हमेशह 4-5 सालनि खां वठी सिगावर आहे। उनजो डॉक्टरनि जी राश वग़ैरह, उनजो खाधो पीतो, मरीज़नि जो खाधो पीतो आम चंदो बि कोन कंदा आहियूं ऐं डॉक्टरनि जी महिरबानी आहे जो हीउ कैंप तमामु माण्हुनि खे तमामु फ़ाइदो थिए थी। हाणे लाॻीता कैंपूं हफ़्तो खनि लाॻीतियूं बि रहियूं आहिनि ऐं उनजे बावजूद बि तक़रीबन 150 माण्हुनि जो ऑपरेशन थिए। इहा तमामु हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हीअ जेका बीमारी आहे घणो करे कैटरेक्ट जेको आहे उहो एज जे हिसाब सां थींदी आहे। इहा उमिरि जॾहिं वॾी थींदी आहे त पोइ उहो जेको नेचुरली जेको पंहिंजो लेंस आहे उहो ख़तमु थी थो वञे। उन जा जेको अॼुकल्ह आर्टिफिशियल जेको आहे असां लेंस विझी करे डॉक्टर साहिबु ऑपरेशन खां पोइ उन में ऐनक जी ज़रूरत न पवंदी आहे। डायरेक्ट जेको आहे उहो माण्हू ॾिसी वसी सघे थो। एहतियातूं त मिसाल अॼुकल्ह जीअं मिटी आहे, धुओं आहे, पोलियोन आहे या खाद खुराक जे करे बि जेको आहे जेकॾहिं उहो सफ़ाई न आहे, हेल्थ जेका आहे उहा सिहत सफ़ाई जे करे बि जेके बीमारियूं आहिनि जेको कमु सियासी समाजी घोटकी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि खे करणु खपे थो, पर अफ़सोस सां चवणो पए थो त असांजो ज़िलो करोड़े रुपया बजट ॾिए थो कराची खां ॿिए नंबर ते, पर इहो कमु असांजे चूंडियल नुमाइंदनि खे करणु खपे थो। वॾी ओपीडी थी आहे, तक़रीबन लॻभॻि 100 जे क्रॉस ऑपरेशन थिया आहिनि। परे परे खां माण्हू आया आहिनि, कश्मीर खां, कंदकोट खां, कचे खां तमामु घणा। हिन दफ़े असां जेको अंगु ॾिठो आहे कचे जो, त असांजो जेको माना ॿाहिराड़ी ॾाढी आई आहे हिते। हिन दफ़े असां कंदकोट खां ऐं कश्मीर खां काफ़ी आया आहिनि ऐं उन खां अलावा शहर जो माण्हू काफ़ी आयो आहे। जी सिगा तरफ़ां हर साल वांगुरु इन दफ़े बि अखियुनि जे मुफ़्त इलाज ऐं ऑपरेशन जे हिन कैंप मां तमामु वॾे तइदाद में माण्हुनि फ़ाइदो वरितो आहे। ऐं ॿियनि बि सियासी समाजी धुरनि खे अॻिते वधणु घुरिजे ऐं इंसाननि जी ख़िदमत करण जे लाइ उन्हनि जे इलाज जे लाइ क़िस्म जूं कैंपूं लॻाइणु घुरिजनि। कैमरामैन सदाम मलिक सां गॾु अलावर बोज़ार, KTN न्यूज़ घोटकी।